तो रामायण ज्ञान थी दे भाई, तो जेको भी तव्हां जीवन में जियो था, सुख वठो था, वो भगवान जो प्रसाद ठाहे करे खणो। आहा, तो वो सुख रूप थी वेंदो, वो आशीर्वाद थी वेंदी, वो रोग रूप न थींदो। संसार जा जेके सुख आहिनि, भोग आहिनि, उहे रोग रूप आहिनि, ऐं प्रभु जे द्वारा ईंदा त उहे अमृत रूप बणिजी वेंदा। इन करे इहे ॻाल्हियूं यादि रखो। ये केवल ॿुधण जी न, अमल करण वारी ॻाल्हि आहे। तव्हांजो कोई टको पैसो लॻण वारो न आहे। हा न, मां ईअं बि नथो चवां हर बार मंदिर में वञो, जाते वेठा आहियो भावना करणी आहे, बसि नेत्र बंदि करे प्रभु हे तव्हांखे अर्पण आहे, स्वीकार कयो। हे गहना तव्हांजा आहिनि, हे आभूषण तव्हांजा आहिनि, हे वस्त्र तव्हांजा आहिनि। हा, तव्हांजी कृपा सां ई त मिलिया आहिनि। प्रभु हिनखे स्वीकार कयो, हे प्रसाद बणिजी वञे। चओ हरे राम। एतिरी सी ॻाल्हि आहे कि तुम्हें निवेदित भोजन करही, प्रभु प्रसाद पट भूषण धरई। और वाल्मीकि जी चवनि था उन्हनि भक्तनि वटि रहो जेके इहा क्रिया कंदा आहिनि जीवन में। उन्हनि जे दिलि में रहो न। तव्हां पुछो था काथे रहो, उन्हनि जे दिलि खे मकान ठाहे करे रही पओ हुते। हरे राम। ॿियो अञा काथे रहनि? शीस न वहे सुर गुरु द्विज देखी। जेके संतनि खे ॾिसी, गुरूअ खे ॾिसी, ब्राह्मणनि खे ॾिसी करे, देवताउनि खे ॾिसी मस्तक झुकाए छॾींदा आहिनि। देवता गुरु ब्राह्मणनि खे ॾिसी झुकी वेंदा आहिनि नम्रता सां। जंहिंजा हथ रोज़ श्री राम जी जे चरणनि जी पूजा कंदा आहिनि, जेके हथनि सां तव्हांजी पूजा था कनि, ऐं जंहिंजे दिलि में श्री राम जी केवल तव्हांजो भरोसो आहे, तव्हांजो ई विश्वास आहे, ॿियो कुझु कोन्हे। ऐं जंहिंजा चरण तव्हांजे राम जी तीर्थनि में वेंदा आहिनि, हे राम जी तव्हां उन्हनि जे मन में निवास कयो। जेके नित्य तव्हांजे राम नाम रूपी मंत्र राज खे ॻाईंदा रहंदा आहिनि, जपींदा रहंदा आहिनि। श्री राम जय राम, श्री राम जय राम, सीता राम, श्री राम, हरे राम, हे हरे, हरे कृष्ण, हरि ओम। जेके तव्हांजो नालो ॻाईंदा रहंदा आहिनि, जपींदा रहंदा आहिनि, प्रभु उन्हनि जे मन में रहो न। जेके परिवार सहित तव्हांजी पूजा कंदा आहिनि, जेके अनेक तरह सां तर्पण कंदा आहिनि, हवन कंदा आहिनि, ब्राह्मणनि खे भोजन कराए कई तरह सां दान कंदा आहिनि, ऐं गुरूअ खे दिलि में रखी, गुरूअ खे तव्हां खां बि वधीक मञी करे, सर्व भाव सां सम्मान करे उन जी सेवा कंदा आहिनि, उन्हनि जे मन में रहो। ऐं इहे सभु कर्म करे सभिनी जो एकमात्र केवल इहो ई फल घुरंदा आहिनि। कहिड़ो? कि श्री रामचंद्र जे चरणनि में प्रेम थी वञे। चओ हरे राम।